धी डाची ना है, धी को कपड़े जो थान ना है, जो को बागैरत मुसलमान पंहिंजी धी ते पैसा वठे थो ऐं जादो लानत आहे उन ते जेको धी जा पैसा वठे थो। जेकॾहिं को माण्हू अॼु ॾींहं खां पोइ न्याणी पैसनि ते ॾियणु चाहे त उहो तौबा ताइब थी वञे ऐं व्याज खां तौबा करियो। व्याज जो एॾो त गुनाह आहे, उहा मूंखे मुफ़्ती साहब ॿुधाईंदो त केतिरो गुनाह आहे, पर मूंखे जेतिरी ख़बर आहे त 36 दफ़ा पंहिंजी माउ सां काबे जे अंदरि ज़िना करे होॾा हिकिड़ो दरम व्याज जो पाए। अलाह साईं शल अव्हांखे बचाए। ॾिसो आयो हुउसि राणा हमीर सिंह ठाकुर जे पुट जे शादी में, पर फ़इलुल हकीम ला यख़लू अनिल हिकमत, अल्लाह जो फ़इल हिकमत खां ख़ाली न आहे। उन रब पाक जयपुर खां मूंखे हाणे बाड़मेर ज़िले में अव्हां सां मिलायो आहे ऐं दीन इस्लाम जे लाइ ही किलो अहिड़ो थींदो इंशा अल्लाह ताला। सुभान अल्लाह। तव्हांखे ॿुधाया साईं आले रसूल जी ॻाल्हि कई न, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला संदन चेहरे के चंड जिया रोशन रखंदो ॾींहुं क़यामत तक। जे महबूब जी आल जो ज़िक्र कयो, जे महबूब जे असहाबनि जो ज़िक्र कयो, जे अल्लाह जे वलियनि जो ज़िक्र कयो, अल्लाह ताला उन्हनि जे चेहरनि खे चोॾहीं जे चंड जिया रोशन रखंदो। या हुज पिरी वटि या कर पिरी जी पचार ॿिन्ही खां धार शल कादर खे न करे। ऐं ये ज़बान ज़ाकिर दिल शाकिर ज़ाल नेक सीरत औलाद साले ख़ुदा जी नेमत आहे। हिननि खे अल्लाह ताला उहे ज़बानूं अता कयूं आहिनि जे तव्हां जूं तलवारूं कुझु कोन थियूं करे सघनि, तव्हांजा बम कुझु कोन था करे सघनि। हिननि जी ज़बान खे रब उहा ताक़त ॾिनी आहे, उस ज़बान जे रशे तव्हांखे राह ते आणे सघनि था। आउं आलिम कोन आहियां, मूंखे सुठे नमूने सां मूंखे हिते पेश करे पियो वञे, मूंखे पंहिंजे कम इल्मी जी पूरो अहसासु आहे। आलिम नबियनि जा वारसन, इन्नल उलमा वरसतुल अंबिया, असीं नबी जी आलम जा आहियूं, औलाद में जा आहियूं। ख़बर अथव नबी जी आल जो शान ॿुधायां वागे। हज़रत अली अलैहिस्सलाम मुफ्ती साहब वेठा आहिनि, पैदा किथे थिया? काबतुल्लाह जे अंदरि। आऊं पैदा थियुसि अस्पताल में, को पैदा थियो घर में, को पैदा थियो ज़िचा खाना में, हैदर कर्रार पैदा थियो खाने काबा में। हज़रत अली साईं जी वालिदा माजिदा जॾहिं उते काबे जो तवाफ़ करे रही हुई त उन टाइम बच्चे जा सूर थिया, सम्झो था बाबा? त पाण सूर में वेही रही ऐं चवण लॻी त आऊं केॾां वञा, रुकन यमानी वटां। काबे जी दीवार शक थी, फाटी, आवाज़ आयो त अम्मा तव्हां अंदरि अचो। हज़रत अली खे जनम काबे जे अंदरि जो। सुभान अल्लाह। साईं दहली वारो बुजुर्ग न थिए तो ख्वाजा निज़ामुद्दीन रहमतुल्लाह अलैह खां कंहिं पुछियो त साईं हज़रत अली जो इन करे शान वॾो आहे जो काबे में जाओ? करे चई न, हज़रत अली जी मां जो काबे जे मथां एहसान आहे, जंहिंमें अली खे जनम ॾेई काबे जे शान खे मथे करे। तव्हांजे हिंदुस्तान जे वली कामिल पंहिंजे किताब में लिखियो आहे त अली जी मां जो एहसान आहे काबे जे मथां जो अली खे जनम ॾिनई। हज़रत अली जा हुआ अखियूं बंदि हुयूं। छा हुयूं बा? अखियूं बिल्कुलु बंदि हुयूं। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मके पाक खां ॿाहिरि वियल हुआ, शाम जो आया, किन रिवायतुनि में लिखियल आहे त 3 ॾींहंनि खां पोइ आया, परल पाण शाम ते ई रखूं था। शाम जो आया ऐं माई डोड़ी आई, या रसूल अल्लाह तव्हांखे मुबारक हुजे, तव्हांजो भाउ ॼाओ आहे। हज़रत अली जी बिशारत ॾिनी, पर अखियुनि खां नाबीन आहे। अखियुनि खां त हुज़ूर जिन मुस्कुराया, अभी तरह मुस्कुराए तो सही। सुभान अल्लाह। कद मुस्कुराए महबूब जी मुस्कुराहट जो ॿुधी मुस्कुराईंदो त इंशाअल्लाह अव्हांजा बेड़ा पार थींदा। अच्छा, हुज़ूर जिन छाजे करे मुस्कुराया? हुज़ूर जिन ग़ैब जा ॼाणू आहिनि।
वमा हुआ अलल गैब बिदनीन, ही वो रसूल है जो गैब बुधाइण में बखील ना है, पुछो सखी है। महबूब इन करे मुस्कुराया तो हिन खे त ख़बर ई कोन्हे त अली अखियूं बंदि छो रखियूं आहिनि। चई खणी अचोसि। हज़रत अली खे खणी आया। हज़रत अली खे जो हुज़ूर जिन हज में रखियो त हज़रत अली अलैहिस्सलाम अखियूं खोलियूं। पहिरीं नज़र मौला मुश्किल कुशा जी चेहरे मुस्तफ़ा सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पई। ऐं हज़रत अली खे जेको पहिरियों गुस्ल आहे उलमा इकराम जी मौजूदगी में चवां थो, ग़लति हूंदुसि त मुंहिंजी इस्लाह फरमाईंदा। हज़रत अली अलैहिस्सलाम खे बाबा ॿार जॾहिं ॼमंदो आहे पहिरियों गुस्ल ॾिबो आहे न, हज़रत अली अलैहिस्सलाम खे पहिरियों गुस्ल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हथनि मुबारकनि सां ॾिनो। ऐं गुस्ल ॾींदे ॾींदे पाण रोई पिया, अखियुनि में लुड़क अची विया त केरु चयो क़िबला रोअण जी महल त कोन्हे, तव्हांजो भाइटो ॼाओ आहे, तव्हीं हिनखे गुस्ल ॾियो पिया ऐं तव्हां रो छो पिया? इहे रोआ इन करे थियो त पहिरियों गुस्ल अली खे मूं ॾिनो आहे, आख़िरी गुस्ल अली मूंखे ॾींदो। उहो मुंहिंजो मौला काइनात अली मुर्तज़ा सुहिणो अबू बकर सिद्दीक़ सभई चओ रज़ी अल्लाह ताला। उहो अबू बकर सिद्दीक़ जेको महबूब सां गॾु गार जे अंदरि साथी हो। हज़रत बिलाल खे जॾहिं ज़ुल्म कयो पियो वियो त हुज़ूर खे कंहिं चयो या रसूल अल्लाह तव्हांजे ग़ुलाम ते वॾो ज़ुल्म पियो थिए, पाण फरमायूं आहे को जेको हिनखे ख़रीद करे अचे? हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह चयो या रसूल अल्लाह मूंखे इजाज़त ॾियो त आऊं ख़रीद करे अचांसि। नबी साईं फरमाए तूं ख़रीद करे अची न, मगर मूं मोहम्मद जी हिन में पती ज़रूर रखजा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, क्या शान। जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह हज़रत बिलाल खे ख़रीद करे अचे थो, साम्हूं बीहारे चए थो या रसूल अल्लाह मूं अल्लाह जे नाले अव्हां जे नाले हिनखे आज़ाद करे छॾियो। नबी ते फरमाए अबू बकर तूं अती कहीं तो हिनखे आज़ाद कयो, अल्लाह साईं तोखे जहन्नम जे बाहि खां आज़ाद करे छॾियो। सुभान अल्लाह, सुभान। अमा आयशा रज़ी अल्लाह सां मोमिननि जी माउ जो वालिद जेको हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां रोज़ अतहर जे अंदरि गॾु आराम फरमाए, मुंहिंजो सुहिणो सिद्दीक़ अकबर, मुंहिंजो अबू बकर सिद्दीक़ सुहिणो। उन जी हिकिड़ी आदत हुई, ॿुधो अवी गौर सां ॿुधो अबा, थकाट कोन आयो न? जॾहिं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम कचहरी में जलवा अफरोज़ हूंदा हुआ, सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह हुज़ूर जिन जे चेहरे खे ईअं वेही ॾिसंदा हुआ जी चकोर पखी चंड खे वेही ॾिसंदो आहे। हिकु घड़ी हिकु पल बि हुज़ूर जे चेहरे खां अबू बकर सिद्दीक़ कॾहिं नज़र परे न कई। ॿुधो था साईं, परवाना हुजनि त अहिड़ा हुजनि न, सहाबी हुजनि त अहिड़ा हुजनि न, आशिक़ हुजनि त अहिड़ा हुजनि न। अच्छा, तंहिंखां पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी हिकिड़ी ॿी इबादत मुबारक आई, उहा तव्हां शायदि न ॿुधी हुजे त मुंहिंजे मां तव्हां ॿुधो। जॾहिं महबूब अलैहिस्सलाम जे चेहरे खे वेठो ॾिसंदो हो ऐं महबूब साईं जे करे हवेली शरीफ़ ॾे हलिया वेंदा पंहिंजे के कम लाइ, त हज़रत अबू बकर सिद्दीक़ फौरन पंहिंजूं नज़रूं हज़रत अली अलैहिस्सलाम जे चेहरे ते रखंदो। सुभान अल्लाह, सुभान। त कंहिं पुछियो अबू बकर महबूब जे चेहरे खे ॾिसण, इहा ॻाल्हि त सम्झ में अचे थी, पर महबूब वञनि था पोइ हेतिरी दुनिया वेठी आहे, तव्हीं अली खे छो था ॾिसो? त जे उन महबूब फरमायो आहे त अन-नज़र इला वजह अली इबादत शादी आहे, अली जे चेहरे खे ॾिसण इबादत आहे। ऐं अबू बकर सिद्दीक़ अली खे ॾिसी इबादत पियो करियां। जॾहिं चेहरो ॾिसण इबादत आहे त पोइ उन जे नाले खां माण्हू सड़नि छो था, चिड़नि छो था, भॼनि छो था। ऐं तव्हां त पंज दर्जो शान बयानु करियो त अल्लाह ताला अवाजूं हर मुश्किलूं हल करे छॾींदो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे पंजतन जिंदाबाद। सुभान अल्लाह। अचनि था हज़रत अली जे घर, ऐनल अली, अली किथे असर करियोसि, ऐनल फातिमा, हसन हुसैन, पंज ई गॾिजी मथां चादर था उॾीनि। साईं जी बीबी सगोरी बीठी, अरे या रसूल आऊं अचां? पाण फरमाई तूं ख़ैर जे दर्जे ते आहीं। पोइ पाण फरमाई या अल्लाह ही मुंहिंजा अहिल बैतनि जेके चादर जे अंदरि आहिनि, जेको हिननि सां प्यार करे तूं उन्हनि सां प्यार कर, जेको हिननि सां बुग़्ज़ रखे तूं उन्हनि जो बेड़ो गर्क कर।
त अल्लाह ऐं रसूल सां कुर्बत हासिल करण लाइ पंजतनि जी मोहबत ज़रूरी आहे ऐं पंजतनि सां मोहबत खे तकमील रसाइण लाइ असहाबे किराम जी मोहबत ज़रूरी आहे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी साईं फरमाईंदा त उमर उहो आहे जो उन जे जलालत खां शैतान उन जो रस्तो छॾे ॾे थो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उमर फारूक जे रस्ते तां ईंदा हुआ, शैतान वो रस्तो छॾे ॾींदो हो। उहो उमर फारूक खिलाफ़त जो दौर आहे। उन जो फर्ज़ंद इमाम हसन हुसैन सां गॾु रांदि था रहनि। राति में पीरी सईदी कान थींदी आहे। राति में हज़रत उमर जो पुटु खटे वियो। इमाम हसन हुसैन खां बज़ाहिर रांदि में खटे वियो। खटे वञण खां पोइ हू त शहज़ादा चवनि अड़े हल हल खटे ते वियो आई पर अहीं त असांजे ग़ुलाम उमर जो पुटु आई। वाह, सुभान तॾहिं बाहि थी वठे त वञे थो त बाबा तोखे हसनैन करीमैन हीअं चयो आहे त ईअं चयो आहे कि वञ हुनखे चओ त लिखी ॾियो, लिखी ॾियो। हाँ, क्या बात है। लिखी ॾियो त ख़बर वठां। ही ख़ुशी ख़ुशी भॻवान बाबा चए थो लिखी ॾियो। सोने हुसैन लिखी ॾिनो तूं असांजे ग़ुलाम उमर जो पुटु आई। सुभान अल्लाह। जॾहिं खणी उते अचनि था सदको वञा उमर फारूक रज़ी अल्लाह ताला उहो चुमी उहो रुको अखियुनि ते रखी चवनि था जॾहिं आऊं मरां त मुंहिंजे क़बर में इहो रुको रखिजो। तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत। त मलाइकनि खे ख़बर पए त हू उमर जेको आयासि हसनैन करीमैन पंजतनि जो ग़ुलाम आया। यार जिन खे क़दुरु हो न पंजतनि बाग जो उन्हनि खां पुछो साईं वारे बकौल वाक़ई अॼुकल्ह जे इन मुलड़ू खे कहिड़ी ख़बर त पंजतनि जो क़दुरु छा आहे। क़दुरु नबी दा उहो क़दुरु पाणी दा मछली ॼाणे या ॼाणे मुर्गाबी पखी आहे टुॿी ॾींदो आहे। क़दुरु पाणी दा मछली ॼाणे या ॼाणे मुर्गाबी क़दुरु नबी दा अल्लाह ॼाणे या ॼाणे असहाबी। त आउं चवां थो पंजतनि जो क़दुरु बि असहाबियुनि खां पुछो ख़बर पए हिननि वहाबियुनि खे कहिड़ी ख़बर पंजतनि छा आहे। सही आहे। मुंहिंजो हसनैन करीमैन जा इमाम हसन आले मक़ाम असां जीलानियुनि जो जद ॾाढो हसन मसना जो वालिद गौस आज़म जो ॾाढो असांजो बि ॾाढो। नबी साईं फरमायो त मुंहिंजे हिन नवासे जे जिस्म सां जंहिंजो जिस्म लॻंदो उहो जन्नत में वेंदो। पोइ औरतुनि ख़्वाहिश कई त असीं शादी करियूं। जिस्म कीअं लॻे जिस्म खे? शादी खां सवाइ त जिस्म हराम आहे न लॻण। छो त औरतुनि खे घुर्जे त अखियूं हेठि रखनि, मथे ते गंदी रखनि, बेपर्दा न घुमनि। अमा ख़ातून जन्नत फातिमा ज़हरा सलाम अलैहा जे नक्श कदम ते हलनि। सैयदतुन निसाल आलमीन आहे अम्मा जी ज़ात बबरकात। इमाम हसन सां जॾहिं नबी थे फरमायो त मुंहिंजे हिन नवासे जे जिस्म सां जंहिंजो जिस्म लॻो सो जन्नत में वेंदो। पोइ 99 या 100